अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फुरक़ान हमीद कलाम करीम वला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून सदक़ल्लाहुल अज़ीम सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कजो करबला जो निसोरो राज रिंद परोड़ीन राज कजो करबला जो दोस्त को हाय दादला तो मुहब माराए खासन खलीलन के तो सक्यूं सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे नहीं मंझ आए उन्हीं लाल असरार जी। इंतहाई वाजिब इज़्ज़त काबिल एहतराम सोना साईं प्राण साईं जन महबूब जा आशिक़ो असां तव्हां महबूब जे बचड़े इमाम हुसैन आली मक़ाम जे उन ज़िक्र शहादत महफ़िल में गॾु थिया आहियूं। करबला कायनात जी हिकु अज़ीम क़ुर्बानी आहे जेका कायनात में न कॾहिं थी हुई न थी आहे न थींदी। इहा क़ुर्बानी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम व आले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हसनैन करीमैन अम्मा बतूल साइण अम्मा बीबी ज़ैनब ऐं सैयदनि जी क़ुर्बानी आहे। इन जहिड़ी कायनात में न थी न थी आहे न थींदी। उन क़ुर्बानीअ जो मुहाबो आहे जो असां तव्हां ते कलमो बचो क़ुरान बचो दीन बचो अहिड़ी महफ़िल नसीब थियनि थियूं। इमाम हुसैन आली क़ौम करबला जे मैदान में पंहिंजो खून ॾेई पंहिंजे बचड़नि जो खून ॾेई पंहिंजे अहबाबनि जो खून ॾेई जेकॾहिं अल्लाह जे दीन खे न बचाइनि हा त दीन बचे ई कोन हा। करबला जे शहीदनि जे खून जो मुहाबो आहे जो असांखे महफ़िल नसीब थियनि थियूं। मुंहिंजा सोना अदा करबला जो वाक़ियो अज़ली अबदी वाक़ियो आहे। आलिम अरवाह में अल्लाह जी ज़ात इमाम हुसैन रूह जो वाइदो थियल आहे। नंढपण में मुंहिंजे आका महबूब मोहम्मद अलैहिस्सलाम सां महबूब जे बचड़े जो वाइदो थियल आहे। अल्लाह जा रसूल अलैहिस्सलाम फरमाइनि था हिकिड़ो मलाक सॻोरो आहे महबूब जे बारगाह मुक़द्दस में आयो नबी अलैहिस्सलाम जे हिकिड़ी रान मुबारक ते इमाम हुसैन आली क़ौम ॿिए खे साईं पंहिंजो सॻो हज़रत इब्राहिम रज़ियल्लाहु ताला अन्हु उन मलाइक अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला ने इन ॿिन्ही मां के हिकिड़े खे मंज़ूर कयो तव्हां वटि। अल्लाह रसूल फरमायो असां पंहिंजे पुट इब्राहिम खे इमाम हुसैन आली मक़ाम तां क़ुर्बान कयो। उन खां पोइ जॾहिं बि इमाम हुसैन महबूब जे बारगाह मुकरींदा चवंदा त मरहबा उहो आयो जिते असां पंहिंजो बचो क़ुर्बान कयो। मुंहिंजा सोना अदा करबला कायनात जी अज़ीम क़ुर्बानी आहे कायनात जो अज़ीम पैगाम आहे। 10 मुहर्रम जी राति सन 1 हिजरीअ में इमाम हुसैन आली मक़ाम उन साथियुनि मथां हज़ार यज़ीदनि जा तीर बि आहिनि कमानूं बि आहिनि नेज़ा बि आहिनि पर इमाम हुसैन आली मक़ाम जे खेमनि में क़ुरान जी तलावत आहे निमाज़ आहे उन ते अल्लाह जो ज़िक्र आहे। यानी 10 मुहर्रम जी राति ते इमाम हुसैन आली
आली मुकाम करबला जे मैदान में अल्लाह जे दीन के नाफुज़ करे ॾेखारियो त तलवार जे साए में नमाज़ पढ़बी आहे, दीन बचाइबो आहे, मत मौत भले अचे त अचे, अल्लाह जी राह में कुर्बान थियणो आहे। कायनात की अजीम कुर्बानी आहे, सईद अजीम कुर्बानी आहे, जंहिंजे सदके महफ़िल असां तव्हांखे नसीब थिया आहिनि। अल्लाह ताला उन सईद जी मोहबत अता फरमाए। हिकु हदीस अर्ज़ कंदो अला महबूब फरमायो, हदीस मक़सद को आहे, अल्लाह रसूल फरमाइनि था को माण्हू जेकॾहिं काबतुल्लाह में हुजे, मकाम हिजरत असवद ते हुजे, कारो पत्थर जेको आहे इब्राहिम जे मुसल जी जॻह ते हुजे, उहो मुनाफ़िक़ काफ़िर जहन्नमी आहे। यासुल्लाह केड़ो जेको सईद सां बुग़्ज़ रखे थो, यानी भले काबे में सजदा करे, नमाज़ू पढ़े, रोज़ा रखे, जिन ते टुटा पई आहिनि, जेको गुस्ताख मुहम्मद आले मुहम्मद जो पछाड़ी जो अंजाम लानती जहन्नमी आहे। सईद जो शान आहे, मान आहे, सुना सईद आॾो वेठा आहिनि। अल्लाह तबारक तआला साईं जे निगाह करम असां ते फरमाए, इन जी नूरानी खिताब थींदो, असांजी दिलि मुनव्वर थींदी इंशाअल्लाह ताला। मालिक